नवाज़ न्यूज़ में वलीकार आया संझा सैयद आया बिशारा सुमरो नजर विझंदासीं ख़ास ख़बरुनि ते। सुप्रीम कोर्ट नस्ला टावर ऐं तिजोरी हाइट्स के फौरी तौर हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में नस्ला टावर किराइण बाबति केस जी ॿुधणी। सुप्रीम कोर्ट कमिश्नर कराची जी रिपोर्ट रद्द करे छॾी। फौरी तौर वञो नस्ला टावर किरायो। 2 पहिरनि ताईं रिपोर्ट पेश कई वञे। नस्ला टावर सां गॾु तिजोरी हाइट्स जी रिपोर्ट खणी अचो। असां सम्झूं पिया, तव्हां नथा सम्झो। रुगो वक़्तु पास कयो था, उहिदो छॾे ॾियो। अव्हां जे वस जी ॻाल्हि न आहे। घणो स्मार्ट थियण जी कोशिशि बि न कयो। चीफ जस्टिस जा ॿुधणी दौरान रिमार्क्स। कराची जे कमिश्नर जो चवणु हो त नस्ला टावर ते ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। सर, मां अव्हां खे सम्झाइण जी कोशिशि करे रहियो आहियां। दिसंबर का महंगाई जो बम किराए की मजम्मत कयूं था। कर्ज मुल्क की तारीख की बुलंद तरीन सतह से पहुंच गया है, पर आवाम के कुछ ना मिलो। मुल्क में का भी बेहतरी ना आई। नेठ वो पैसो किधा वो। हुकूमत गरीबन के कंगाल और मईशत के बर्बाद कर छड़ियो है। नून लीग के सदर शहबाज शरीफ जो बयान। कोरोना वायरस विघे 9 मरीज़ फौत। हयाती विञाईंदड़नि जो अंग 28,686 थी वियो। 24 कलाकनि दौरान 350 नवां केस रिपोर्ट। कोरोना वायरस जी शरह बुड़ी ॾाही 92% रही। कोयटा के पश्तून आबाद वाले इलाके में घर अंदर गैस सिलेंडर जो धमाको। 5 नाबालड़ा जख्मी थी पिया। सिर अस्पताल मुंतकिल। 3 ॿारनि की हालत गंठी जोड़ी बुधाई थी वञे। रियालो के कच्चे वारे इलाके में नारेजा और ओढा बिरादरी के बिंदरनि में हलंदड़ खूनी तकरार ॿीहर कर खयो। 2 ॼणा क़तल गोली लगण सबब मोहम्मद उस्मान नारेजो और संदस भाइटियो वकार अहमद नारेजो मरिज विया। धुरिन में फायरिंग जो सिलसिलो जारी। मोर्चा बंद। गौसपुर में पुलिस कार्रवाई करे 2 ॼणनि खे हिस्ट्री अगवा थियण खां बचाए वरितो। पुलिस जदीद टेक्नोलॉजी की मदद से अज़गर लाहिरी ऐं काशिफ डायरी के अगवा थियण खां बचायो। मटियारी जी मॉडल कोर्ट कतल केस में 4 जवाबदारनि अब्दुल रहीम, गुलाम रज़ा, गुलाम मुस्तफ़ा और गुलाम सरवर के उम्र कैद और 2 लाख रुपया ॾंड की सज़ा ॿुधाए छॾी। 1.5 साल अॻु पैसनि जी ॾेती लेती तां जवाबदारनि सादिक जतोई के कतल कयो हो। बदीन जी अदालत रोडासे जो ॾोह साबित थियण ते कोच ड्राइवर मोहम्मद सफदर के 7 साल कैद और 85 लाख रुपया ॾंड की सज़ा ॿुधाई। मदेजी के कचवारे इलाके झबर शेख थाने की हद में मुख्तलिफ केसन में घुरबल जवाबदार वाहिद बख्श नारे जो पुरस्कार नमूने फौत कयो। फौती जवाबदार वाच में मौजूद वाहिद बख्श केतरे अरसे का कार्यकामल में मुब्तला हो। मीरपुर माथुल वेझो लुंड ऐं बिजाराणी धुरिन में फसल जी भेल तां झेड़ो उलटियो ऐं सुरोटा लॻण सबब 12 ॼणा ज़ख़्मी। पुलिस इलाज लाइ लेटो ॾेई ज़ख़्मियुनि खे अस्पताल माणे छॾियो। आवाज़ टीवी समेत सिंधी इलेक्ट्रॉनिक मीडिया के सरिते 5 दिसंबर ते इलम प्रायो। सिंध समारोह के सिरे हेठ सकाफती ईद मल्हाइण की तैयारियों जोरों शोर से जारी। सजी सिंध में सकाफती रंग निकली पिया। सिंधवासिन पारां सकाफती आड़ो भरपूर नमूने मल्हाइण जो वचन। सिंध के नंढनि वॾनि शहर में सकाफती प्रोग्राम मच कचहरियों और जागरूकता रैलियों करण जो सिलसिलो जारी।